वारसिनो माछी रहवासिन पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रहवासिन बिलावल बूसण, अली रज़ा, हाफ़िज़ इम्तियाज़ ब्रोही ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टायर साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन दाहियो त वारसिनो माछी थाणे जे हद में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। ॾोही वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। हुननि जो त हफ़्तो अॻु बलोच खान लाड़ी वटि नामालूम हथियारबंदनि वापारी बिलावल बूसण खां मोटरसाइकिल, रोक रक़म, ॿियो सामान फुर करे वेठा हुआ, जॾहिं त मज़ामत करण ते जवाबदारनि वापारी खे ज़ख़्मी करे छॾियो। मुज़ाहिरीन चयो त पुलिस वाक़िए जे जवाबदार गिरफ़्तार न पई करे ऐं नई वरी फुर थियल मोटरसाइकिल ऐं सामान वापसि कराए रही आहे। एहतिजाज कंदड़नि ॻोठाणनि DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो खां मुतालबो कयो त नोटिस वठी बदअमनी ते ज़ाब्तो आणे वापारीअ खां फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराए वञे।